हाकिम साहब मूंखे हैरत इन ॻाल्हि ते थींदी आहे त माण्हू हिक ॿिए खे सुञाणंदे बि एॾो अणॼाण छो हूंदा आहिनि। जी सर, तव्हां बिल्कुलु सही था चओ। माण्हू हिक ॿिए खे सुञाणींदे बि हिक ॿिए सां ॾाॾर कंदा आहिनि, जीअं उन्हनि खे त अॻिते वञिणो ई न आहे। सर, इंसाननि खे हिक ॿिए सां भाईचारो इख़्तियार करणु घुरिजे, कंहिंखे बि कंहिं सां हरू भरू फिटाइणु न घुरिजे ऐं ग़ैर ज़रूरी हरकतुनि खां पासो करणु घुरिजे जिन जा ख़राबु असर निकिरनि। इन करे त मां सोचींदो आहियां त इंसानु अॻिते वधण जे बजाए नाकामी जी तरफ़ छो थो वधे। सर, हीअ आहे सेठ करीम बख़्श किरियाना वारो, जेको तव्हां सां मिलणु थो चाहे। कयो ख़बर, खैर में अचणु थियो आहे? साहब, मुंहिंजी पंहिंजी किरियाने जी दुकानु आहे ऐं मां किरियानो होलसेल ते खपाईंदो आहियां। हिकिड़ो माण्हू आहे इमदाद नाले, मूंखां ओधर ते किरियानो खणी वियो। साहब, 2 महीना थी विया अथसि, अञा ताईं पैसा नथो ॾिए। नेठि राति अची ऐं धमकी ॾेई वियो आहे साहब। अच्छा, त छा चई वियो आहे तोखे राति? साहब, राति आयो, मूं सम्झो त पैसा ॾियणु आयो आहे। अची मुंहिंजे साम्हूं पिस्तौल कढियईं। साहब, मां शरीफ़ माण्हू, पिस्तौल ॾिसी मुंहिंजा पघर ई निकिरी विया। सेठ, मूंखे हैरत इन ॻाल्हि जी आहे त पैसा बि तुंहिंजा ऐं पिस्टल बि तोखे पियो ॾेखारे। पोइ वधीक छा चयईं? चयईं त पंहिंजा पैसा विसारे छॾ, सम्झि त तो मूंखे किरियानो ॾिनो ई न हुयो। त पोइ तो किरियानो विसारियो? विसारिया हा त पोइ हिते कीअं अचां? मां ग़रीब आहियां साहब, मुंहिंजी मदद कयो। अवल मां डिॼी वियोसि, पोइ रब जी ज़ात ते उमेदु रखी ऐं हलियो आयुसि। पोइ करीम बख़्श सम्झ त रब भली कंदो, तोसां इंसाफ़ थींदो। पर असांखे इहो ॿुधाए त इहो इमदाद ख़ान कंदो छा आहे? पहिरियां त हू ढोरनि जो वापारी हुयो, पर हाणे मूंखे ख़बर पई आहे त हुन जा वास्ता वॾनि बदमाशनि सां आहिनि। साहब, हू वॾो ख़तरनाक माण्हू आहे। हा, हाकिम हिन खे रिपोर्ट रूम में वठी वञो ऐं हिन जी रिपोर्ट दर्ज करायो। ऐं हाकिम साहिब, हिन इमदाद खे त खंभे अचो, ॾिसां त कहिड़े बदमाशनि जो यार आहे। जी सर, अचो सेठ करीम बख़्श। शरीफ़ साहब, तव्हां जेका हाणे ट्रक मोकिली हुई उन में मटीरियल नाक़िस आहे, जंहिंजे करे उहा ट्रक मालिकनि वापसि मोकिली आहे। वॾी करप्शन जो मसइलो आहे, 2 करोड़नि जो नुक़सानु जो आहे, 2 करोड़नि जो। उन करे जो 1 करोड़ नुक़सानु आउं भरींदुसि, 1 करोड़ नुक़सानु तव्हांखे भरिणो पवंदो। मां मञा थो त ॿई पार्टनर आहियूं। इन जो मतिलबु इहो त न आहे त जेतिरो फ़ाइदो या नुक़सानु तव्हां ॿुधाईंदो मां भरींदुसि। मां तव्हांजो मतिलबु सम्झुमि कोन। मतिलबु साफ़ आहे, मां इहो नुक़सानु कोन भरींदुसि। जॾहिं तव्हांखे टीं ते फ़ाइदो पवंदो आहे त तव्हां फ़ाइदो खणंदा आहियो, बाक़ी नुक़सानु भरण महिल तव्हां भाईवारी न आहियो। मां छो इन ई नुक़सान में भाईवार थियां? इन करे जो असीं ॿई पार्टनर आहियूं। मूं हमेशह फ़ाइदो खणणु सिखियो आहे, नुक़सान सां मुंहिंजो छा मतिलबु आहे तव्हांजो? मुंहिंजो मतिलबु इहो आहे, नुक़सान वारो 1 करोड़ मुलाज़िमनि खां कढु, मिड़ई कंहिं न कंहिं ते हण, करप्शन जो इल्ज़ाम। ॾिस शरीफ़ साहब, अक़ल खां कमु वठि, कंहिंखां जांच कयूं। असांजा सचा साथी आहिनि, उन्हनि ते बोतान हणणु सही न आहे। मार्केट में नालो असां ॿिन्ही जो ई ख़राबु थींदो। हू त मज़ूर आहिनि, हू त किथे बि कमु कंदा। असां ॿिन्ही कम मां करोड़ रुपया कमाया आहिनि, जे थोरो नुक़सानु थी पियो त छा थी पियो? असांजो उन्हनि ते बोतान हणंदासीं त शरीफ़ साहब वॾो मसइलो थी वेंदो। समीर साहब, कुझु बि न थींदी, मां इहो नुक़सानु कोन भरींदुसि। नुक़सानु त तोखे भरिणो पवंदो, न त तूं छा कंदे? न त मां हीउ कारोबार ख़तमु कंदुसि ऐं तोखां नुक़सान जा पैसा भराईंदुसि। माना त तुंहिंजो बिलो करिणो पवंदो, छो त तुंहिंजो वजूद मुंहिंजे लाइ नाक़ाबिले बर्दाश्त आहे। शरीफ़नि जे नाले ते बदनुमा दाग मुंहिंजे बाबा साईं खे दाबा थो ॾी। मां सिर्फ़ु धमकी न ॾींदो, करे ॾेखारींदो आहियां।
तूं परेशान न थी। पर बाबा ही तव्हां सां कीअं पियो ॻाल्हाए? असलान पुट, असीं ॿई पार्टनर आहियूं ऐं असांजे विच में इहो रोज़ जो मामूल आहे। असां सदाईं पाण में ॾंद चक ॾींदा आहियूं। ॾिसजांइ सुभाणे अची मुस्कुराए मिलंदो ऐं मुंहिंजी चयल ॻाल्हियुनि ते अमल बि कंदो। पर बाबा हिन तव्हांखे ज़रो बि नुक़सानु पहुचाइण जी कोशिश कई न, मां हिन खे ज़िंदा कोन छॾंदुसि। तूं छॾ शरीफ़ खे, तूं पंहिंजो अहवालु ॾे। असल में बाबा मां पंहिंजे दोस्तनि सां गॾु इस्लामाबाद घुमण थो वञा ऐं मूंखे पैसनि जी ज़रूरत हुई। हा पुट, तोखे केतिरी रक़म खपे? वधीक न बाबा, सिर्फ़ु 2 लख रुपया। अच्छा, भला एतिरी वॾी रक़म छो? बाबा मूंसां गॾु मुंहिंजा दोस्त बि आहिनि ऐं ख़रीदारी बि करणी आहे। इहो भला ॿुधा त वापसी कॾहिं आहे? इंशाअल्लाह हफ़्ते ताईं वापसि अची वेंदुसि। हा पुट, जल्दी अचण जी कजांइ। मां तव्हां खां सवा अधूरो आहियां। बाबा साईं तव्हां परेशान न थियो, मां जल्दी वापसि ईंदुसि। शादी कहीं गुॾे ऐं गुॾी जो खेल न आहे। असां तव्हां खां हैसियत में घटि आहियूं। अलाए तव्हांजो बाबा रिश्तो मूंखे ॾे अलाए न ॾे। मतिलबु त तव्हां शरीफ़ जा वाठा आहियो? हा हा, ईअं सम्झ हुन असांखे तुंहिंजो कमु तमामु करण लाइ मोकिलियो आहे। आखिरकार तोखे सम्झ में छो नथो अचे मां तोसां प्यार थी करियां ऐं तूं पंहिंजा वालदेन वठी मुंहिंजे घर रिश्ते लाइ अच न। साजिद, कुझु मुंहिंजे बारे में सोच। मां तुंहिंजे बारे में सोचींदो आहियां। तूं नथी ॼाणे कोमल त मां तोसां केतिरो प्यार कंदो आहियां। सिर्फ़ु सब्र खां कमु वठ ऐं सम्झण जी कोशिशि कर। छा नथी सम्झां? तूं मूंखे सम्झाए न। शादी कहीं गुॾे ऐं गुॾी जो खेल न आहे। असां तव्हां खां हैसियत में घटि आहियूं। अलाए तव्हांजो बाबा रिश्तो मूंखे ॾे अलाए न ॾे। छो छो असांजी शादी नथी थी सघे? इन करे जो तव्हां अमीर आहियो ऐं मां तव्हां खां हैसियत में घटि आहियां। मूंखे रुगो पंहिंजे पेरनि ते बीहण ॾे। इन जो मतिलबु त पोइ पाण शादी न कंदासीं? शायदि न। माना त तुंहिंजूं सभु ॻाल्हियूं कूड़ियूं आहिनि न। तो कॾहिं मूंसां प्यार कयो ई न हुयो। चरी त मां हुयसि जो अम्मा खे पे राज़ी कयां। मूं तोसां प्यार कयो आहे, तोखे मूं ते यकीन न आहे छा? तूं हुकुम कर, मां तोखे जान बि ॾेई छॾींदुसि। साजिद, मूंखे तो ते यकीन अची वियो। तूं मुंहिंजो सॻो मासात आहीं। तूं असांजे घर ईंदे त बाबा साईं मुंहिंजे रिश्ते लाइ इनकार न कंदो। मां अम्मा सां बि ॻाल्हायो आहे, बाबा सां बि ॻाल्हाईंदसि। तूं रुगो पंहिंजा वालदेन वठी असांजे घर अच। इंशाल्लाह ईअं थिए थो त इहो कंहिं मौज़े खां घटि न हूंदो। इंशाल्लाह इहो मौज़ो ज़रूरु थींदो। तव्हांखे मुंहिंजे घर अचण जी जुरत कीअं थी आहे? ऐं तोखे ज़रूरत कीअं पइजी वई आहे शरीफ़ साहब सां बदतमीज़ी करण जी? मतिलबु त तव्हां शरीफ़ जा वाठा आहियो? हा हा, ईअं सम्झ हुन असांखे तुंहिंजो कमु तमामु करण लाइ मोकिलियो आहे।
ॾे ख़बर करीम बश्क जा ॾोकड़ ॾींदे या न? अहिड़ा ॾोकड़ मां अलाए केतिरनि जा खाई चुको आहियां, सभई हिक ई गीत सां। तूं भली गीत ॾेई केतिरनि जा ई ॾोकड़ खाधा हुजनि, पर एतिरो यादि रख, तूं हिन महिल असांजे थाणे में आहीं ऐं असीं हर उन वाॻू जे वात में हथु विझी खाधल माल उगाड़ींदा आहियूं, ऐं जे वाॻू अञा बि नथो मञे न त हुनजो पेट चीरे छॾींदा आहियूं। सूबेदार साहब, मां पैसा बासींदुसि या तुंहिंजी भुल आहे भुल। सुठो इन में अथई मुंहिंजा हथ खोले मूंखे रवानो कर, न त ॿी सूरत में तव्हां सभई पछताईंदो। पछताइण असांजे रिकॉर्ड में ई शामिल नाहे। हिते सभु ऑफिसर ईमानदार अथई, ईमानदार। जॾहिं न मुंहिंजे माण्हुनि जी फोन आई, पाण ई अलविदा करे वेंदे। तव्हां शायदि मूंखे सुञाणियो कोन था, मुंहिंजे पोयां वॾनि माण्हुनि जा हथ अथव। सर छॾियो असांखे, हिन बगड़ खे असां त सबक़ सेखारियूं। सरकार जी असांखे इजाज़त ॾियो त नासू छिके तोड़े वारी हालत कयांसि, पोइ ॾिसो त ही कीअं नथो बासे। हिन खे मरम्मत जी सख़्त ज़रूरत आहे। लॻे थो त हिन जा बुल्ट ऐं वाइशर ठीकु करणा पवंदा। हाँ साहब, असां तव्हांजो लिहाज़ पिया कयूं, तव्हां रुगो असांखे हुकुम कयो। जेसि ताईं ही करीम बश्क जा पैसा न बासे, तेसि ताईं ईअं ई कुटको ॾींदा रहोसि। बाबा, ही ज़ुल्म केर करे हो बाबा? तू ॿुधा, केर ही ज़ुल्म करे वियो? तव्हांखे मुंहिंजे घर अचण जी जुरत कीअं थी आहे? मतिलबु त तव्हां शरीफ़ जा वाठा आहियो? हा हा, ईअं सम्झ, हुन असांखे तुंहिंजो कमु तमामु करण लाइ मोकिलियो आहे। मूं चयो हो बाबा साईं खे, भाई वारे भाषा बि चङी न आहे, पर हुन मुंहिंजी ॻाल्हि न मनी। आख़िर हू ज़ालिम ज़ुल्म करे वियो न। शरीफ़ तो जेको कुझु कयो आहे न, हुनजो हिसाब तोखे ॾियणो पवंदो। मां अरसलान तोसां अहिड़ी हालत कंदुसि जेको तूं ज़िंदगी भर लाइ यादि कंदे। ख़ुदा खां मौत घुरंदे, पर तोखे मौत बनाईंदो। ॾिसो न, माण्हू केतिरा ठॻ आहिनि, तव्हां पाण फ़ैसिलो कयो। पर सर, अलाह ताला खे इहा ॻाल्हि पसंदि न आहे, छो त अलाह ताला हक़ वारनि सां गॾु हूंदो आहे। बिल्कुलु, पर उहो हक़ खाईंदड़ ज़लील ऐं ख़ुवार थींदो आहे। इज़त त हुनजे नसीब में ई नाहे हूंदी। सर, हुन सेठ करीम बख्श जा पैसा बासिया आहिनि ऐं हुन चयो आहे त मां जल्दी पैसा अदा कंदुसि। हू सभु कुझु लिखी ॾियण जे लाइ तयारु आहे, रुगो आज़ादी थो घुरे। गुड, वेरी गुड। केतिरो न भलो थिया जे ही इमदाद ख़ान पादर खाइण खां अॻु ई इन ॻाल्हि ते राज़ी थिए हा। सर, चवंदा आहिनि त लातू के बूझ बातू से नहीं मानते। सफ़ीउल्लाह, इहो मिसाल त 100% सच आहे। जी बिल्कुलु सर। सिपाही लियाकत। जी सर, हुकुम कयो। असांखे जवाबदार खे मुंशी वटि पेश करणो पवंदो, जीअं सेठ करीम बख्श जे पैसनि जी रिकवरी थी सघे। पोइ हुन मां हथु कढी छॾींदासीं। इन खे चवंदा आहिनि न, पुलिस जी मार ख़बर न चार। सफ़ीउल्लाह, असां हुनखे वठी था वञूं। तव्हां हाणे SHO जी ऑफिस हलो। हाँ सर, मां हाणे ई SHO साहब जी ऑफिस थो वञा। कोमल जा पीउ, तव्हां ॿुधायो छो नथा, छा मसइलो आहे? तव्हां मूंखे खाम में टेंशन पिया ॾियो। तोखे ॿुधाए छा कंदुसि?
तूं मुंहिंजी परेशानी नथी सम्झी सघे। बाबा छा ॻाल्हि आहे, तव्हां परेशान पिया ॾिसिजो। असल मुंहिंजी परेशानी जो सबबु मुंहिंजे पार्टनर सेठ ज़मीर जो क़त्लु आहे। कल्ह हुनखे गोलियूं हणी अलाए केरु मारे वियो आहे। कोमल जा पीउ ही सभु छा थी वियो? आख़िर कंहिं क़त्ल कयो हूंदो ज़मीर खे? बाबा इहो तव्हां छा पिया चओ? मूंखे बि हाणे ख़बर पई आहे त इहो वाक़ियो पेश आयो आहे। बाबा इहो त बुरो थियो। बुरो न पर तमामु बुरो थियो आहे, छो जो इहा सॼी वारदात मुंहिंजे ॻिचे में पवंदी। मां त फ़क़ति इन ई लाइ परेशान आहियां। अलाह ख़ैर कंदो। तव्हां ईअं कीअं था सोचो त इहो इल्ज़ाम तव्हां ते लॻंदो? केरु कंदो बाबा, ऐं तव्हां सां छो कंदो? अरसलान ज़मीर जो पुटु मूंसां ईअं कंदो, छो त ज़मीर ई मुंहिंजे विच में टंदा चकी हलंदी रहंदी आहे। ॿियो त उन सां मूं सेटलमेंट न पे चाही। उन सबबु मूंखे काफ़ी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। बाबा तूं घबराए न, तोखे कुझु बि कोन थींदो। मां ख़ामोश न वेहंदसि। कोमल जा पीउ, असांजे घर में पुलिस त कान ईंदी। कोमल जी माउ, तूं त होश खां कमु वठ। अलाह कंदो त असां सां भलाई थींदी। जेकॾहिं कुझु थियो बि त मां पाण ई मुंहुं ॾींदुसि। बाबा मां तव्हांखे कंहिं बि क़ीमत ते परेशान नथी ॾिसणु चाहियां। बस धीअ, तूं दुआ कर। मुंहिंजो बाबा जो कातल संदसि पार्टनर शरीफ़ अहमद आहे। हुन ई क़त्ल करायो आहे मुंहिंजे बाबा खे। तव्हां कंहिंजी इजाज़त सां मुंहिंजे घर आया आहियो? असांखे कोर्ट मां आर्डर मिलिया आहिनि ऐं सेठ ज़मीर जे पुटु तव्हां ते केस कयो आहे। तव्हां मुंहिंजा पैसा वसूल कराया ऐं साहब मूंखे पंहिंजा पैसा मिली विया आहिनि। हिते हाणे तुंहिंजो कमु पूरो थी वियो आहे। घर हली सेठ करीब जे ॾोकड़नि जी अदायगी कर। अचे वटि साइन कर। हाणे मूंसां अॻियां थी हल। हालत ॾिसो माण्हुनि जी, पराए माल ते टोपी निराड़ ते। सही था चओ जुमन साहिबु, परायो हक़ खाईंदे माण्हुनि खे शर्म ई नथो अचे। परायो हक़ त ईअं था खाए न ॼण पीउ जी मिल्कियत हुजनि। हा यार, चई त सच थो, पर अलाह माण्हुनि खे हिदायत ॾे। हो मुहारो कोन ॿुधो अथई, जिसने किया शर्म उसके फूटे करम। तॾहिं त अहिड़ा माण्हू सुबुह शाम बुछड़ा थींदा आहिनि। हाणे खणी इन इमदाद जो ई मिसाल वठूं। पुलिस जा केतिरा ई मोचड़ा खाधाई, इज़त सां चऊंसि पिया पैसा बास, पर पोइ बि पैसा न पियो बासे। जॾहिं न ॿ पादर लॻसि तॾहिं पाण ई बासण लॻो। चवंदा आहिनि न सोटी हुजे साण त गॾा कोई न करे। को बि माण्हू ईअं न सम्झे त पराओ हक़ खाई सुखियो रहंदो। हक़ीक़त में त परायो माल खाइण महिल माण्हू इहा ॻाल्हि विसारे था वेहनि त अलाह साईं हक़ वकील आहे। इन करे ई त रब साईं दुनिया खे कानून जे ढांचे में समोयो आहे। बेशक अलाह जे कानून जे अॻियां कंहिंजी बि जाइ न आहे। बिल्कुलु हाकिम साहिबु, तव्हां सही पिया चओ, छो त हिननि माण्हुनि कानून जा बखे ई उॾाड़े छॾिया। इन्हनि कानून खे मज़ाक़ सम्झो आहे, मज़ाक़। बेशक अलाह जे कानून जे अॻियां कंहिंजी बि जाइ न आहे। ऐं अगरि माण्हू बि कानून जी इज़त करे त गुनाह जनम ई न वठे। बसि इहा ई त कानून ऐं मुजरिम जी जंग आहे। ऐं ख़ुदा करे त इहा जंग ख़तमु थी वञे इंशाअल्लाह। हाँ नौजवान, छा मसलो आहे तव्हां सां? साहब मूंखे डीएसपी साहब सां मिलणो आहे। मुंहिंजो बाबा साईं जो क़त्ल थियो आहे। हिकिड़ो केस अञा ख़तम ई न थियो आहे, वरी ही ॿियो केस। जी जी अचो, मां तव्हांखे वठी थो हलां। जी फरमायो, छा मसलो आहे? डीएसपी साहब, मुंहिंजो बाबा साईं जो क़त्ल थियो आहे।
अच्छा भला कंहिं ते शक आहे या शक न मूंखे पूरी पक आहे मुंहिंजो बाबा जो कातल संदसि पार्टनर शरीफ़ अहमद आहे हुन ई क़त्ल करायो आहे मुंहिंजे बाबा खे। तव्हां एतिरी पक सां कीअं था चओ त कातिल उहो ई आहे? भला तव्हां वटि इन ॻाल्हि जो को सबूत आहे? सबूत न DSP साहब, मां तो शाहिद खे वठी आयो आहियां जंहिं पंहिंजे अखियुनि सां वाक़ियो ॾिठो आहे। साहब ही मुंहिंजो नौकर जो पुटु आहे, हिन जो नालो खैरू आहे साहब। खैरू? मां इस्लामाबाद वियल हुअसि, घर में ही मौजूदु हो ऐं हिन जे अखियुनि जे साम्हूं बाबा साईं जो क़त्ल थियो आहे। हा खैरू ॿुधाए तो छा ॾिठो? हा साहब मां तव्हांखे ॿुधायां थो। अच्छा इहा तुंहिंजी अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे? असां हिन वक़्त खां ई तफ़्तीश शुरू था कयूं, तूं परेशान न थी पुट। कातिल असां खां बची न सघंदो। असां कातिल खे गिरफ़्तार करण लाइ हाणे ई निकिरूं था। साहब जेतिरो जल्दी थी सघे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। तूं परेशान न थी, असां जल्दी तफ़्तीश शुरू था कयूं। साहब तव्हांजी वॾी महिरबानी जो हुन गुंडे बदमाश खां तव्हां मुंहिंजा पैसा वसूल कराया ऐं साहब मूंखे पंहिंजा पैसा मिली विया आहिनि। इहो त असांजो फ़र्ज़ु हो, तव्हां ते का बि महिरबानी न आहे। अॼु जे दौर में केरु थो पंहिंजो फ़र्ज़ु निभाए ऐं पोइ आङिरियूं पुलिस ॾांहुं थियूं खॼनि। सभु पुलिस वारा हिकु जहिड़ा न आहिनि हूंदा, कुझु ऑफिसर तव्हां वांगुरु सुठा बि हूंदा आहिनि। मुंहिंजी त दिलि चवे थी तव्हांखे सलूट कयां। तव्हां घबरायो न, तव्हांजी ख़िदमत लाइ असां हाज़िर आहियूं। तव्हांजा लफ़्ज़ ई असां लाइ वॾो एवॉर्ड आहे। पर इहो असांजो सभु क्रेडिट इथे जो मुर्तज़ा ॾांहुं पियो वञे, जंहिंजी हिमत अफ़ज़ाई सां असां पंहिंजी ड्यूटी पिया कयूं। जस हुजे मुर्तज़ा साहब जी अज़मत खे, हू वॾो बहादुर ऐं ईमानदार आहे। अॼु जे दौर में अहिड़ा ऑफिसर किथे था मिलनि। मां त चाहियां थो त खेसि गुलनि जा हार पारायां। जी जी ज़रूरु, इंशाअल्लाह इंशाअल्लाह। हाणे असांखे ड्यूटीअ लाइ देरि पई थिए, मां इजाज़त वठंदुसि। चङो सेठ, ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़। मुर्ज़ा तव्हां देरि न कयो, फौरी तौर ते शरीफ़ खे गिरफ़्तार कयो। हा मुर्तज़ा, अगरि थोरी बि देरि थी वई न त मुजरिम फ़रार थी वेंदो। सर मुंहिंजी पुलिस टीम शरीफ़ जी गिरफ़्तारी जे लाइ हुनजे घर रवानी थी चुकी आहे। गुड। हैरत आहे त पार्टनर जी हैसियत भाइरनि जेतिरी हुजणु घुरिजे। माण्हू गॾु खाईंदे पीअंदे बि जान जा दुश्मन हुजनि था। हा बिल्कुलु सर, अफ़सोस जी ॻाल्हि त इहा आहे, हिन दौलत जे करे मुआशिरे में वॾी रत वहाई वई आहे। आए ॾींहुं दोस्त दोस्त जो ऐं भाउ भाउ जो रत वहाईंदो रहे थो। पार्टनर त वरी बि परे जो रिश्तो आहे। जी सर तव्हां बिल्कुलु सही था चओ। दौलत जी लालच में इंसानु एतिरो त गुमराह थी थो वञे जो सगन रिश्तनि सां बि वेसाघाती करण ते मजबूर थियो वञे। मुर्ज़ा हिन केस खे अहिड़े तरीक़े सां हैंडल करणु घुरिजे जीअं असांजे मुहकमे जी बहितरी थिए। जी सर बिल्कुलु, कानून जे घुरिजुनि मुताबिक़ हिन केस खे मुकमिल करणु ऐं सर मुजरिम खे सोघो करण जे लाइ का बि कसर कोन छॾींदासीं। हा मुर्तज़ा, मुजरिम वॾो दौलतमंद आहे ऐं हुन जो असर बि वॾो ई हूंदो, पर घबराए न, असांजो साथ तोसां ई हूंदो। हा मुर्ज़ा, असां तव्हांजी क़ाबिलियत ते फ़ख़्रु कंदा आहियूं ऐं इहो असांजो फ़ख़्रु बरक़रार रखंदासीं। सर इंशाल्लाह मां पंहिंजी कारकर्दगी में का बि कमी कोन कंदुसि इंशाल्लाह ताला। सर मां बेफ़िक्र थी वञो, मुंहिंजे तरफ़ां का बि कमी महसूसु तव्हांखे न थींदी ऐं सर इंशाल्लाह ताला तमामु जल्द मुजरिम खे सोघो करण में कामयाबु थी वेंदासीं। ओके गुड। मूंखे ज़मीरे क़त्ल जो इंतहाई अफ़सोस थियो आहे। अफ़सोस त थींदो न बाबा, आख़िरकार हू तव्हांजो पार्टनर हुयो। मिस्टर शरीफ,
अफ़सोस हली हाणे थाणे ते कजां। तव्हां कंहिंजी इजाज़त सां मुंहिंजे घर आया हो? असांखे कोर्ट मां ऑर्डर मिलिया आहिनि ऐं सेठ ज़मीर जे पुट तव्हां ते केस कयो आहे। सेठ ज़मीर जो क़त्ल थियो आहे ऐं अरसलान तव्हांजे ख़िलाफ़ FIR कटाई आहे। न मैडम न, मुंहिंजो बाबा साईं बेगुनाह आहे। हिन क़त्ल जे केस में तव्हांजो नालो मुख्य जवाबदार में आहे। यू आर अंडर अरेस्ट। तव्हांखे असां सां गॾु हलणो पवंदो।